बस्ती गुले जी वेरी सोर वर्दी तरीके जा संत सुबह गज़ल ॿुधायान। हाणे वाही जी की काफ़ी पढ़ंदासीं जंहिंमें मुंहिंजा साथी इन बचाणी जी ढाणी जा छोकिरा मुंहिंजा भाउ भेड़ा आहिनि। असीं गॾु थी गौसला लमीन जी वाही काफ़ी पढ़ूं था। गौसला लमीन असांखे हिन ज़मात कुल खे अवल ईमान ॾियणु खपे, ॿी क़यामत ते असांजो मददगार थियणु खपे। सोर वर्दी असांजो तरीक़ो आहे। असीं सुन्नी तरीक़े जा माण्हू आहियूं। हनफी असांजो मज़हब आहे। चइनी तरीक़नि जा असीं साहिब गोला गुलाम आहियूं। इंशा अल्लाह ताला ॾींहुं क़यामत तक उन जा इमाम रहंदासीं, गुलाम रहंदासीं। भला हाजी साहब अवां सां गॾु अब्दुल्ला साले जो पुट कादरी तरीक़े जो उहो तव्हांजो साथी आहे। असांजो भेणइयो आहे जी, असांजो गॾु असांजो भेणइयो आहे। साथी जी जी असांजो साथी आहे। तव्हां अब्दुल्ला भाई असांखे ॿुधायो इंशा अल्लाह इंशा अल्लाह ॿुधायो। वारिय जायन विछाणा बूटा कंद विहाणा, वारिय जायन विछाणा बूटा कंद विहाणा, सारा जन जा प्यारा रोज़ो शार बन जो भेजींदा वराणा, सारा तन जा प्यारा रोज़ो शार हिन कंगाल खे कन था जमाना, गोठो गोठो हिन कंगाल खे कन था जमाना, जिते वञी छॾींदा ॼाणा न सुञाणा, सारा तन जा प्यारा रोज़ो शार बणिजो हेठि फकीर चए अंदर